8 करोड़ लीटर्स खां मथे तेल खणी ईंदड़ जहाज़ जो रुख कराची तरफ़ आहे। शिपिंग ज़रियनि मूजिब तेल खणी ईंदड़ जहाज़ 2 ॾींहनि अंदरि कराची पहुची वेंदो। PNSC जो कैप्टन यासिर कचे तेल जे जहाज़ खे हॉर्मज़ मां गुज़ारे आयो। ईरान पारां पाकिस्तानी तेल बरदार जहाज़ खे सामुंडी लंघ हॉर्मज़ मां गुज़रण जी ख़ासि इजाज़त मिली हुई। ईरान जंग जो 16 ॾींहुं ईरानी शहरनि अस्फ़हान ऐं शिराज़ ते अमेरिकी ऐं इसराइली हमलनि में वधीक 15 ॼणा शहीद। अमेरिकी ऐं इसराइली जहाज़नि अस्फ़हान ऐं शिराज़ शहरनि खे मिज़ाइलनि ऐं बमनि सां निशानो बणायो। रिपोर्ट मुताबिक़ हमलनि में ईरान जी खलाई रिसर्च सेंटर खे बि नुक़सानु पहुतो। 28 फ़रवरी खां हिन वक़्त ताईं ईरान ते हमलनि में शहीद थियलनि जो अंग 1400 खां टपी वियो। हमलनि में ईरान जो 43,000 इमारतूं तबाह थी वयूं। रूसी मीडिया मूजिब इराक़ जे गादीअ वारे शहर बगदाद में अमेरिकी फ़ौजी अॾे ते हमलनि में 10 अमेरिकी फ़ौजी। दुबई इंटरनेशनल एयरपोर्ट वेझो ड्रोन हमले खां पोइ हिकु टैंकर खे बाहि भड़की पई। एयरपोर्ट ते हंगामी सूरतहाल पैदा थी वई। उॾामुनि जी लैंडिंग आरज़ी तौर मुअत्तल कई वई। अख़्तियारनि मूजिब हमले में कंहिं बि जानी नुक़सान जा इतला नाहिनि मिलिया। एयरपोर्ट ते ईंदड़ उॾामुनि जी लैंडिंग आरज़ी तौर रोकी वई आहे। शहरुनि जी हिफ़ाज़त लाइ समूरा ज़रूरी क़दम खंया पिया वञनि। दुबई एयरपोर्ट ते ड्रोन हमले खां पोइ सॼी दुनिया मां दुबई जी 60 उॾामुनि खे मुतबादल एयरपोर्ट्स ते लैंड कराए पियो। अमेरिकी कचे तेल जी क़ीमत में 2% इज़ाफ़ो थी वियो। आलमी मंडीअ में फ़ी बैरल क़ीमत $102 थी वई। ब्रेंट कचे तेल जो अघु $106 फ़ी बैरल ताईं पहुची वियो। तेल कंपनियुनि ट्रंप इंतिज़ामिया खे ख़बरदार कयो आहे त सामूंडी लंघ हुर्मज़ जी बंदिश सबबि तवानाईअ जो बहिरान इम्कानी तौर ते वधीक बिगड़जी वेंदो। हुर्मज़ जी बंदिश आलमी तेल जी सप्लाई ऐं क़ीमतुनि ते असर विझी रही आहे। फ्रांसीसी सदर एमानुएल मैक्रोन ईरान खां सामुंडी लंघ हॉर्मज़ तां जहाज़नि जी अचु वञु बहाल करण जो मुतालबो करे छॾियो। फ्रांसीसी सदर जा ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा खामनाई ऐं ईरानी सदर मसूद पेशेकियान सां फ़ोन ते राब्ता। फ्रांसीसी सदर मुतालबो कयो त जंग बंदि करियो। तव्हां जेको चाहियो था हासिल करे सघो था। तव्हां दुनिया खे सज़ा ॾेई रहिया आहियो, ट्रंप खे न। दुनिया हिकु ग़ैर मामूली ॾुकार ऐं मुआशी तबाही मां गुज़रंदी। तव्हां उन वक़्तु किथे हुआ जॾहिं ईरानी अवाम 45 सालनि ताईं बुखियो रहियो। मुश्तबा खामनाई जो जवाबु मैक्रोन चयो, इहा अमरीकी पॉलिसी आहे जंहिंखे असां रद्द करियूं था। हाणे मां यूरोपी यूनियन जे मुल्कनि सां मुलाक़ात कंदुसि ऐं तव्हां जेको चाहियो था हासिल करे सघो था। मुश्तबा खेसि जवाबु ॾिनो, असां ट्रंप ऐं नेतन्याहू खे सज़ा ॾियण खां सवाइ कुझु बि नथा चाहियूं। मैक्रोन पारां फ्रांसीसी जहाज़नि खे सामुंडी लंघ हुर्मज़ मां गुज़रण लाइ छूट ॾियण जी दरख़्वास्त। सामूंडी लंघ हुर्मज़ लाइ आलमी इतिहाद ठाहिण जी अमेरिकी कोशिशुनि खे वॾो धकु। ट्रंप जी अपील ते दुनिया ख़ामोश। जापान, ऑस्ट्रेलिया ऐं बर्तानिया पंहिंजा सामूंडी जहाज़ मोकिलण खां इनकार करे छॾियो। चीन जो फ़ौजी इतिहाद में शामिल थियण बदिरां रुॻो तामीरी किरदारु अदा करण जो फ़ैसिलो। फ्रांस पारां अॻु में ई इनकार। बर्तानिया जो ड्रोन मोकिलण ते ग़ौर। हुर्मज़ लंघ जी सूरतहाल ते अमेरिकी आलमी सतह ते अकेलाई जो शिकार थियण लॻो। अमेरिकी सदर धमकी ॾींदे चयो आहे त जेकॾहिं नेटो मुल्कनि सामूंडी लंघ हुर्मज़ खोलण में अमेरिका जी मदद न कई त नेटो जो मुस्तक़बिल इंतिहाई ख़राबु हूंदो। ट्रंप में हिमत आहे त अमरीकी नेवी मोकिले ॾेखारे। पासदाराने इनक़लाब पारां अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे चैलेंज। असां अञा ताईं 10 साल पुराणा मिज़ाइल इस्तेमालु करे रहिया आहियूं। जदीद मिज़ाइल टेक्नोलॉजी खे अञा हथ बि नाहे लॻाए वियो। जेकॾहिं ॿारनि जो क़ातिल नेतन्याहू ज़िंदा आहे त उन जो पीछो जारी रखंदासीं ऐं उन खे पूरी ताक़त सां क़त्ल कंदासीं। ईरानी परॾेही वज़ारत पारां अमरीका सां ॻाल्हियुनि या जंग बंदी जो इम्कान रद्द। ईरान जे परॾेही वज़ीर जो फ्रांसीसी हम मनसब सां फ़ोन ते राब्तो। अमेरिका ऐं इसराइल जा विच ओभर में क़दम बदअमनीअ जो कारण करार। अब्बास इराक़ची नार मुल्कनि में शहरनि ते थियल हमलनि जी गॾियल जांच कराइण जी आछ करे छॾी। संदसि चवणु आहे त ईरान जा हमला क़ाबिज़ फ़ौज जे अॾनि ताईं महदूद आहिनि। ईरानी हमलनि खे ॿियनि मुल्कनि ते हमिलो न सम्झो वञे। अरब मुल्कनि में शहरनि ते हमलनि में इसराइल मुलविस थी सघे थो। अमेरिका ईरान जे शाहिद ड्रोन जहिड़ो ड्रोन तयारु करे वरितो आहे। अमेरिकी ड्रोन अरब मुल्कनि ते हमले लाइ इस्तेमालु कया पिया वञनि। जंग जो ख़ात्मो तॾहिं थींदो जॾहिं ॿीहर हमला न करण जी ज़मानत ॾिनी वञे। गॾियल अरब इमारतुनि जे सदर मोहम्मद बिन ज़ायद अल नहयान जो सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां टेलीफोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि विच में ख़िते जी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि। फ़ौजी छिकताण बिना देर रोकण जो मुतालबो। ईरानी हमलनि खे अरब ख़ुदि मुख़्तियारी आलमी क़ानूननि जी भञकड़ी करार ॾिनो वियो। मसइलनि जे हल लाइ संजीदा ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारती ज़रियनि खे तरजीह ॾियण ते ज़ोर।
विच ओभर में जंग सबब पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में नाकारी रुझान जो सिलसिलो जारी। कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं 1000 खां वधीक पॉइंट्स जी घटिताई सां स्टॉक एक्सचेंज में 100 इंडेक्स 1,52,593 पॉइंट्स ते सतह ते अची वियो। जंग सबब एशियाई स्टॉक मार्केट्स बिमाड़ाई जो शिकार। जापान जे निकी इंडेक्स में 1% खां वधीक घटिताई रिकॉर्ड कई वई। चीन जो शिंघाई कंपोजिट इंडेक्स बि ॿाड़ाई जो शिकार। मलेशिया हांगकांग जे स्टॉक मार्केट्स में बि नाकारी रुझान रहियो। ऑपरेशन गज़ब लिल हक़ में अफ़गान तालिबान रिजीम जा 684 ॼणा मारिजी विया, 912 ज़ख़्मी थिया। सुध समावर वफ़ाक़ी वज़ारत पारां ऑपरेशन गज़ब लिल हक़ जा अंग अखर जारी। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त ऑपरेशन गज़ब लिल हक़ दौरान अफ़गानिस्तान में 73 हंधनि खे हवाई कार्रवाई ज़रिए निशानो बणायो वियो। 252 चेक पोस्टूं तबाह करे 44 पोस्टुनि ते कब्ज़ो कयो वियो। 229 टैंकूं, बख़्तरबंद गाॾियूं ऐं तोपखाना बि तबाह कया विया। मिठी सिविल अस्पताल जे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर अब्दुल करीम शेख जे मुबैना आपघात वारे मामले जो सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेची हो नोटिस वरितो। मेल नर्स स्टोर कीपर ऐं वार्ड बॉय मुअत्तल। सिहत खाते जे डिप्टी सेक्रेटरी ज़ुहैब शेख ऐं DG हेल्थ वकार मेमण समेत जांच कमेटी पारां MS डॉक्टर हरेश जोगाणी ऐं ॿियनि जा बयान कलम बंद। डॉक्टर मोहन खत्री, डॉक्टर अब्दुल मालिक नुहड़ियो, मंठार भील, सरदार भील ऐं ॿियनि बि बयान रिकॉर्ड न कराया। जांच कमेटी DHO ऑफिस में सॼो ॾींहुं इंतज़ार करण बाद वापसि रवानी। DHO ऑफिस जे अमले कमेटीअ खे घुरायल वधीक ज़िम्मेवारनि जा फ़ोन बंदि हुजण जो जवाज़ ॼाणायो। DG हेल्थ वकार मेमण जो चवणु आहे त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कई वेंदी। मेहरापुर लॻ कराची खां रावलपिंडी वेंदड़ पाकिस्तान एक्सप्रेस जी इंजण पटड़ीअ तां लही वई। सियालाबाद फाटक वेझो ट्रेन सां हादसे में मुसाफ़िर महफ़ूज़। रेलवे ट्रैक मुतासिर। हादसे सबबि अप ऐं डाउन ट्रैक ते रेल गाॾियुनि जी अच वञ मुतासिर। मुसाफ़िर सख़्तु परेशान। गुज़िरियल ॾींहुं लाखा रोड वटि शालीमार एक्सप्रेस बि हादसे जो शिकार थी हुई।